अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ न्यूज़ ऐं आऊं आहियां मोमल सिंधी। हाज़िर आहे हिन वक़्त जी अहम ख़बर। अवामी वर्कर पार्टी जे सॾ ते भाण जी ब्लैक मार्केटिंग ऐं सिंध जे ज़मीनुनि ऐं ॿेटनि ते कब्ज़े ख़िलाफ़ दौलतपुर सफ़र शहर जे मेन रोड खां एहतिजाजी रैली कढी दौलतपुर सफ़र प्रेस क्लब ॻां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अवामी वर्कर पार्टी जे कारकुन ज़ाकिर बुरड़ो, मिठैल जिसकाणी ऐं जसकम जे अॻुवान नज़ीर डारी ऐं ॿियनि पारां हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी एहतिजाज कयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि चयो त दौलतपुर सफ़र शहर में भाण जा वापारी भाण लिकाए ब्लैक ते ऐं मनपसंद अघ ते विकिरो कनि पिया, जंहिंजे करे ग़रीब मिसकिन आबादकार ऐं हारी सख़्तु परेशान आहिनि। वापारी सरकारी अघ खे थुॾे मनपसंद अघ वठी रहिया आहिनि ऐं भाण बलोचिस्तान ज़रिए ईरान ऐं अफ़गानिस्तान स्मगलिंग थी रहियो आहे। जेको असांजो पहिरियों मुतालबो आहे त सिंध जी तक़रीबन जेका 55,000 एकड़ ज़मीन जेका भुॻड़नि जे मुठे एवज़ जेको इस्टेब्लिशमेंट खे ॾिनी पई वञे या तुर्त बुनियादनि ते ख़तमु कई वञे ऐं या जेका बेघर ऐं जेके सैलाब मुतासिरीन हारी आहिनि उन्हनि में विराई वञे। नंबर ॿियो असांजो मुतालबो आहे त जेको हथ वठी करे जेको पेडी माफ़िया ऐं जेको शुगर इंडस्ट्री माफ़िया जेको सिंध जे ज़राइत खे तबाह करे पई, जेको ज़रई जेको भाण आहे उन सां गॾोगॾु ज़रई दवाऊं आहिनि ऐं गॾोगॾु जेके ज़रई ॿिज आहिनि उन्हनि जा जेके खपत आहे उहा स्मगलिंग कई पई वञे ऐं गॾोगॾु ब्लैक ते विकिरो कई पई वञे। मिसाल तौरु जेको यूरिया जो अघु 3169 रुपया उहो दौलतपुर में हिन वक़्तु 5500 रुपया पियो मिले ऐं जेको DAP जो रेट जेको उन्हनि जे फैक्ट्रीअ जे मुताबिक़ अॻु में 8,000 हो, हींअर 10,000 आहे, उहो हिन वक़्तु 14,000 रुपये में विकिरो थियो थो मिले। सो बि बासरनि जे चवण खां पोइ थो असां हारनि खे मिले। असां जॾहिं चऊं था त असांजो मुल्क ज़रई मुल्क आहे ऐं असांजे मईशत जो दारोमदार वधि वधि ज़राअत ते आहे, त पोइ हुकुमरान हथु वठी करे उन ज़राअत खे ऐं उन मईशत खे तबाह करण जो छो पिया आहिनि। मिसाल तौरु जेके ज़रई भाण आहिनि उन्हनि जो को बि क़ुरान कोन्हे, वापर मिक़दार में मौजूदु आहिनि, पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे त वापारी सरमाएदार ऐं सरकारी ऑफिसरशाही मिली भगत करे उहो भाण ब्लैक ते विकिरो कयो पियो वञे। यूरिया जेकॾहिं 2500 हिकु बोरी आहे त उहा 5,000 ॾिनी पई वञे ऐं जेके वॾा ज़मीनदार आहिनि उन्हनि खे त जजे मिक़दार में ॾिनो पियो वञे, पर जेको हेठियों तबिको आहे हारी आहे नंढो आबादकार उन लाइ उहो मुयसरु न आहे। ऐं जॾहिं फ़सुलु लहे थो त जेके उहे जिन्सूं आहिनि त उन्हनि हारियुनि आबादकारनि खां को वठण लाइ तयारु न आहे। उन जा रेट फौरी तौर ते हेठि हलिया था वञनि, उहे अधु रक़म ऐं उन्हनि में कटवती आहे। जेकॾहिं गवर्नमेंट जा उहे इदारा आहिनि त उहा पाण छो नथी ख़रीद करे, त असां चऊं था त उहे ख़रीद करे। ऐं जॾहिं पोखाई जो टाइम आहे त उन्हनि खे जिन्सूं ज़रई उहा जेका दवाऊं आहिनि ज़रई दवाऊं आहिनि भाण आहिनि त ब्लैक ते विकिरो आहे या मौसूल न आहिनि। उन करे हिकु पासे त हारी माण्हू गुरबत जे करे ख़ुदकशियूं पिया कनि, वरी बेरोज़गारी आहे, ॿिए पासे हुननि खे ज़राअत में तबाह पियो कयो हथु वठी ऐं ज़राअत खां ॿाहिरि धुकियो पियो वञे। हर उहो कारकुन जेको पीपल्स पार्टी जो आहे या कंहिं कॉम्प्रस धुर जो आहे या कंहिं लेफ्ट जमात जो आहे या कहिड़ो बि आहे, हिते मामिलो हाणे पार्टी जो रहियो कोन्हे को, हिते धरतीअ जो मामिलो रहियो आहे, हिते पंहिंजे जींदान जो मामिलो रहियो आहे। असांजी जेका ज़राअत आहे तबाह थिए पई, असांजे मारू माण्हुनि खे 2-2 एकड़ जिन जी 4-4 एकड़ ज़मीन में कणिक पोखियल हुई। हिते दौलतपुर जी मां तव्हांखे मिसाल ॾियां, उन्हनि खे कीण हणी, जेकॾहिं इहे कणिक पोखियल खे तव्हां कीण था हणो त तव्हां हिते छा उपाईंदो। ॿिज भाण जी स्मगलिंग थिए थी, अफ़गानिस्तान में वञे थो, होॾां अफ़गानिस्तान जो दुश्मन आहे, होॾां ॿिया मुल्क दुश्मन आहिनि, हेॾां उते ज़रई भाण वञे थो। हिते जेको आहे सो असांखे 15,000 रुपये में बोरी कांदी मिले ऐं बार्डर तां ट्रियालनि जा ट्रियाला भरिजी वञनि था। घटि में घटि जीअं हिननि अवामी वर्कर्स वारनि हिकिड़ी नंढड़ी चिणग ॿारी आहे त तव्हां वकील बिरादरी जो सभु इन में साथ ॾियो। उन्हनि धरणे जो ऐलान कयो आहे छंछरु ॾींहुं, ऐं ख़ासि करे जेको हीउ असांजो ब्लैक ते भाण विकिरो कयो पियो वञे। यूरिया जी बोरी जेका 3100 रुपया मिलंदी उहा अॼु 5,200 रुपया मिले पई। असांखे इहो ॾाढो जेको आहे सो ख़ुशी थी त जॾहिं DC साहिबु ज़ाहिद रिंद असांजो पंहिंजे ई ज़िले जो DC हो, पंहिंजे ई शहर जो नवाबशाह जो DC थी आयो, त असांखे ख़ुशी थी त को न को कमकार थींदो। पर अलाए छो उहो निंड में सुतो पियो आहे, AC काज़ी अहमद निंड में सुतो पियो आहे। हमेशह जेको बि इस्तेहासाल थियो आहे नंढनि आबादकारनि थियो आहे,
हारी माण्हूअ जो थियो आहे छो जो वॾनि वॾनि ज़मींदारनि खे त 1000 बोरियूं मिली थियूं आहिनि मुख़्तियार कार हुननि जी 12 पर्ची कढी थो छॾे तपेदार हुननि जी 12 पर्ची कढी थो छॾे बाक़ी मरे जेको आहे 5 बोरियूं वठण वारो 10 बोरियूं वठण वारो या 16 एकड़ ज़मीन रखण वारो उहो ई माण्हू मरे थो। ऐं वधीक ताज़ा तरीन ख़बरनि लाइ ॾिसंदा रहो सिंध आवाज़ TV न्यूज़ ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।